Assalamu alaikum and welcome to Motivational Skills by Sufi Sher. जी असांजी क्लास 3 जा लेक्चर हली रहिया आहिनि जंहिंमें असां क्लास 3 में सिखी आया आहियूं प्लेस वैल्यू यानी मकानी मुल्क कीअं मालूम कजे उनखे काफ़ी शयूं सिखी आया आहियूं यानी त असांखे जेको उनजी वैल्यूज़ कीअं मालूम कबी यानी उनजी जेका बीहक आहे उहा कहिड़ी जॻह ते आहे ठीकु आहे माना कंहिं बि अंग जी बीहक कहिड़ी जॻह ते आहे हाणे असां वटि नंबर 3 आहे जंहिंमें चए थो हेठियां मुकमल करियो यानी फिल इन द ब्लैंक्स आहिनि हे अमाउंट ॾिनल आहिनि एकनि ॾहाकनि जी सूरत में हेॾो असांखे अखरनि में लिखियल आहिनि अखरनि में पढ़ी करे असां जेको भई अंगनि में लिखियल त आहिनि पर कुझु शयूं मिसिंग आहिनि मिसिंग खे असां कीअं कंप्लीट कंदासीं ॾिसंदासीं 6402 हाणे हज़ारनि खां शुरू कंदासीं 6402 त लिखियलु आहे विच में छा ईंदो जेकॾहिं ॾहाको तव्हां वटि अमाउंट में न आहे त हुनखे असां छा कंदासीं ज़ीरो सपोज़ कंदा आहियूं माना 6402 6402 असां लिखंदासीं ठीकु आहे हाणे हिन में असांजी प्लेस वैल्यू छा थींदी एके में 2 ठीकु आहे 2 एका ॿुड़ी ॾहाको 400 हे प्लेस वैल्यू जेको असां कंदासीं 400 जेके हिन में प्लेस वैल्यू मालूम कंदासीं त 6000 थींदो ठीकु आहे पर हे असांखे चए थो सिर्फ़ु मुकमल करे थो असांजे हिते मुकमल थी वियो हाणे चए थो 25631 25631 पंज ॿ त आहे यानी 10000 जेकॾहिं हज़ार में लिखंदासीं त 25 हीअं लिखंदासीं ठीकु आहे 25600 हाणे सवन वारे खाने में 6 लिखंदासीं पोइ छा अथव 600 हे लिखियासीं पोइ 31 हे 31 अची वियो यानी 1 1 3 ॾहाका 31 वरी सवन में 600 वरी हज़ारनि में 5 वरी 10 माना 10000 में 2 लिखियासीं माना 25000 हीअं थी वेंदो ठीकु आहे 5000 10000 में 2 ईंदो तव्हांखे 10000 पुछी सघे थो त माना 10000 थी वेंदो ऐं हज़ारनि जे खाने में जेकॾहिं मकानी मुल्क पुछे त पोइ 5 थी वेंदो ऐं मकानी मुल्क हिन जो पुछे त 600 थींदो हिन जो जेकॾहिं मकानी मुल्क पुछे त 3 ॾहाका यानी 30 थी वेंदो ऐं एको पुछे त 1 थींदो ठीकु आहे हाणे चए थो 92002 200 न आहे ख़ाली आहे 92002 हाणे 92009 त लिखियलु आहे 10000 खां शुरू कंदासीं 92000 ठीकु आहे 92002 सिर्फ़ु 2 पोइ अॻियां जेके बि हूंदा विच में 100 बि ज़ीरो थी वेंदो ऐं ॾहाको बि ज़ीरो थी वेंदो अहिड़े तरीक़े सां 523500 523000 हे थी वियो 523 523000 523000 500 हाणे 5 त अची वियो सवारे खाने में बाक़ी पोयों कुझु बि न आहे छा ॾींदासीं ज़ीरो ॾींदासीं जेका शइ तव्हां वटि न हुजे कुझु बि ॾिनल त उहा असांजी ज़ीरो सम्झी वेंदी आहे ठीकु आहे माना 500 लिखंदासीं डबल ज़ीरो पोयों अची वेंदा 200 लिखंदासीं 2 डबल ज़ीरो थींदा जेके ख़ाली चए 3000 असां 7 में हज़ार वारे खाने में लिखंदासीं 3 बाक़ी सभु ज़ीरो करे छॾींदासीं ईअं कोई बि अंग अचे जेकॾहिं पोयों असांखे काई शइ नथो ॿुधाए त उहे असांजी पोयूं सभु छा थी वेंदियूं ज़ीरो थी वेंदियूं हाणे चए थो अंगनि ऐं नुक़्तनि में एका ॾहाका 100,000 10,000 लख हिकु त थी वियो लख ऐं ॿी ॿोली में एका ॾहाका 100,000 10,000 100,000 हाणे थी वियो 100,000 ताईं जेकॾहिं तव्हां अंग अक्सर बैंकुनि में या इदारनि में जेके लिखिया वेंदा आहिनि हीअं लिखिया वेंदा आहिनि 3 खां पोइ कामा ॾींदा आहियूं असां कोई बि अंग थी वियो 3 अंगनि खां पोइ कामा ॾींदा आहियूं माना 100,000 थी वियो तव्हांजे ॾिनल अदनि जो लिखणु ऐं पढ़णु हाणे हिननि जो असां लिखणु ऐं पढ़णु कीअं सिखंदासीं पहिरियों असां एका ॾहाका 100,000 10,000 लख वग़ैरह पढ़ी पिया अचूं पर हाणे जेको असां हीअं पढ़ंदासीं हिन तरीक़े सां ठीकु आहे असीं अॻे ई 1 अंगी 2 अंगी ऐं 3 अंगी अधु सिखी चुका आहियूं माना 1 अंगी 2 अंगी 3 अंगी माना हे 1 अंग थी वियो सपोज़ कयो हे 1 अंग थी वियो हे 2 अंग थी वियो हे 3 अंग थी वियो ठीकु आहे माना हे 1 अंग आहे हिन में 2 अंग आहिनि हे 3 अंग आहिनि 4 अंग कयूं त असां मिसाल तौरु 4444 हे 4 अंग थी वियो ठीकु आहे हे 4 अंग हे 3 अंग हे 2 अंग हे 1 अंग ऐं 5 अंग तव्हांखे लिखूं छा कंदासीं 5 अंग लिखण जे लाइ छा कंदासीं मिसाल तौरु लिखूं असां 5 अंग 5 4 3 2 4 अंग थी वियो हे 5 थी वियो एका ॾहाका 100 माना 54,322 असांजो 5 अंगी आहे अहिड़ी तरीक़े सां 6 अंगी बि करे सघूं था ईअं वधाईंदा वेंदासीं ठीकु आहे अहिड़ी तरीक़े सां चए थो असीं अॻे 1 अंगी 2 अंगी ऐं 3 अंगी त सिखी चुका आहियूं 4 अंगी त हाणे 4 अंगी त छा ईंदो एका ॾहाका 100,000 माना हज़ारनि खां शुरू थींदो जेको अंग हूंदो 4 अंगी में छा ईंदो आहे हज़ारनि खां शुरू थींदो आहे 4235 खे लफ़्ज़नि में लिखो हीअं लिखियासीं एका ॾहाका 100,000 4235 हीअं थींदो 4235 हे लफ़्ज़नि में हीअं थी वियो लफ़्ज़नि में 4235 हीअं थी वेंदो ठीकु आहे अखरनि में हीअं लफ़्ज़नि में हीअं ऐं चार्ट में 1 ॾहाकनि में हीअं थी वेंदो ठीकु आहे अहिड़ी तरीक़े सां 5 अदद 5 अंगी अदद यानी चए थो ॿार चए थो 5 अंगी अदद 5 अंगी छा थींदो एका ॾहाका 100,000 घणा थियो 1 2 3 4 अंगी आहे खां पोइ जो अदद आहे माना 9,999 खां पोइ छा ईंदो 10,000 9,999 खां पोइ छा ईंदो 10,000 इन खे पढ़िबो आहे 10,000 यानी 9,999 में हिकु जोड़ कंदासीं कंहिं बि अंग में हिकु जोड़ कंदासीं
त उहो वधीक थी वेंदो आहे, माना 9,999 में हिकु जोड़ कंदासीं असांजो ईंदो 10,000। नंढे में नंढो 5 अंगी अदद 10,000 आहे। माना जेका शुरूआति हूंदी आहे कंहिं बि अंग जी, माना 5 अंगी अदद जी 10, हे ॾिसो 10,000, हे नंढे में नंढो आहे 5 अंगी अदद, ठीकु आहे, नंढे में नंढो आहे, नंढे में नंढो। हाणे चऊं जेको असां चऊं जेको आहे नंढे में नंढो हिकु, वॾे में वॾो हिकु अंगी अदद, हिकु अंगी अदद, हिकु अंगी अदद वॾे में वॾो, वॾे में वॾो कहिड़ो हूंदो आहे 9, ठीकु आहे, वॾे में वॾो हिकु अंगी अदद 9। पर जेके असां चऊं जेको आहे नंढे में नंढो जेको आहे 2 अंगी अदद, 2 अंगी, उहो छा हूंदो आहे 10 हूंदो आहे, ठीकु आहे। वरी जेको आहे नंढे में नंढो 3 अंगी अदद 100 हूंदो आहे, ठीकु आहे। वरी 4 अंगी अदद 1000 हूंदो आहे, ठीकु आहे। वरी 5 अंगी अदद 10,000 हूंदो आहे, ठीकु आहे। हे 1000 हे 10,000। हाणे अहिड़े तरीक़े सां तव्हां चई सघो था नंढे में नंढो अदद हे हूंदा आहिनि। इहे सवाल अक्सर टेस्टनि में बि ईंदा आहिनि, मुख़्तलिफ़ नौकरियुनि जी टेस्ट में ईंदा आहिनि, नंढे में नंढो अदद कहिड़ो आहे, वॾे में वॾो अदद कहिड़ो आहे, माना उहो तव्हांखे पुछी सघनि था। इहे सवाल मुख़्तलिफ़ टेस्ट में बि ईंदा आहिनि ऐं तव्हांखे हितां तव्हांखे गाइडलाइन बि मिली सघे थी। उमेद कयां तव्हांखे सम्झ में आयो, जेके सम्झ में आयो त असांजी प्लेलिस्ट खे ज़रूरु फॉलो कंदा, त जीअं वधीक तव्हां लेक्चर हासिलु करे सघो। हे क्लास 3 ॾाढो इंपॉर्टेंट आहे, जेको असांजे मुख़्तलिफ़ नौकरियुनि जे टेस्टनि में सवाल ईंदा रहंदा आहिनि, त हिनखे फॉलो कयो। जॾहिं असांजी नौकरियुनि में ईंदा आहिनि त असां चवंदा आहियूं आउट ऑफ कोर्स आयो आहे, छो त असां विसारे चुका हूंदा आहियूं सवाल। इन करे तयारी वधि खां वधि कयो। थैंक्स फॉर वॉचिंग, रिमेंबर अस इन योर प्रेयर्स।